देशी इहो ॿुधायो जेको सुभाणे टोपी अजरक ॾींहुं आहे इन जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? सुभाणे जेको टोपी अजरक ॾींहुं आहे इन बारे में असांजी बिस्मिल्लाह करण चाहियूं या टोपी अजरक ॾींहुं असांजो सुभाणे सखापती ॾींहुं आहे ऐं असांजी टोपी अजरक असांजी इज़त ऐं गैरत आहे। असां दुनिया जे मुल्कनि खे ऐं दुनिया वारनि खे ॾेखारणु चाहियूं था त सिंध हिकु क़ौम आहे ऐं सिंध हिते सदियुनि खां वठी रही आहे ऐं टोपी ऐं अजरक असांजो इज़त ऐं गैरत आहे। इहो असां किथे बि नथा लाहे सघूं ऐं हर सिंधियुनि भाउरनि खे अपील थो कयां त जीअं ग़रीब भाउ वटि टोपी अजरक न हुजे उन खे पंहिंजे तरफ़ां गीदे मां पैसा विझी उन ग़रीब खे पाराए वञिजे। जो दुनिया जा मुल्क ॾिसनि त सिंध हिकु क़ौम आहे ऐं सिंधी माण्हू वाक़ई बि आहिनि ऐं इंशा अल्लाह सुभाणे सखापती ॾींहुं जेको टोपी अजरक जो मल्हायो थो वञे आचर जो ॾींहुं इहे दुनिया जा मुल्क असांखे ॾिसंदा ऐं दुनिया जा मुल्क ई असांजी टोपियूं पाईंदा अजरक पाईंदा ख़ुशियूं मल्हाईंदा त सिंध हिकु मुल्क आहे। बिल्कुलु सिंध जी सखापती ॾींहुं आहे ऐं सिंध जी टोपी ऐं अजरक गैरत आहे ऐं इहा असां इंशा अल्लाह सुभाणे धाम ऐं धूम सां मल्हाईंदासीं। जेॾा केॾा सुभाणे रेडियो ऐं मुज़ारा निकिरंदा रैलियूं ऐं धाणा निकिरंदा टोपी अजरक जा जेॾा केॾा गूंज ऐं गान सां ॻाईंदा ईंदा वॼंदा ईंदा क़ौमी गीत हलंदा ईंदा दुनिया जा मुल्क असांखे ॾिसी तमामु ख़ुशि थींदा ऐं अलाह ख़ैरु कंदो। अलाह में उमेदूं आहिनि त सुभाणे आचर जो ॾींहुं सभु सिंधियुनि भाउरनि खे गुंजाइश थी कजे जेके जिथे जिथे बि रहनि था सिंधी माण्हू उन्हनि खे अपील थी कजे त बराए महिरबानी करे पाण बि टोपियूं पाइजो पंहिंजनि यारनि दोस्तनि खे पाराइजो ग़रीब गुरबे खे पाराइजो। दुनिया जे मुल्कनि खे जीअं ख़बर पए त सिंध हिकु मुल्क आहे ऐं सिंध जी टोपी इज़त आहे गैरत ऐं शान आहे। इहो सखापती ॾींहुं गवर्नमेंट सिंध मल्हायो आहे ऐं इंशा अल्लाह सिंधी धाम ऐं धूम सां मल्हाईंदासीं। पोइ इहो छा बि चए कुझु बि चए सुभाणे रस्तनि ऐं रोडनि ते लखनि जी तादाद में सिंधी क़ौम हूंदी हर इलाइक़े हर ज़िले हर सिंध जे तालके में लखनि जे गुंजाइश में ईअं नारा ईअं रड़ियूं हूंदियूं सिंध जूं ऐं ईअं टोपियूं अजरक लॻल हूंदियूं दुनिया जे माण्हुनि खे सिंध जूं न्याणियुनि खे बि पातल हूंदियूं त सिंध जे मर्दनि खे बि पातल हूंदियूं। सिंध जूं न्याणियूं अजरक शान पाए अची लहंदियूं त सिंध जा मर्द टोपी अजरक पतकनि सां अची लहंदा धाम ऐं धूम सां लहंदा त दुनिया जे मुल्कनि खे ख़बर पवंदी त सिंध बि हिकु मुल्क आहे ऐं सिंध जी इज़त ऐं गैरत टोपी अजरक आहे उहा मल्हाए वञिबी। सखापती ॾींहुं आहे सिंध गवर्नमेंट मल्हायो आहे ऐं धाम ऐं धूम सां मल्हाईंदासीं ऐं उन्हनि भाउरनि खे अपील थो कयां सिंध जे माण्हुनि खे त बराए महिरबानी करे को बि फायर को बि थका को बि खड़को न कंदो पंहिंजी टोपी अजरक पाए रोडनि रस्तनि ते अची प्रेस क्लबनि ते अची गूंजो नचो डांसूं कयो ख़ुशियूं मल्हाईंदासीं केक कटींदासीं सखापती ॾींहं ते दुनिया खे ॾसींदासीं त टोपी असांजी इज़त आहे ऐं अजरक असांजी गैरत आहे। सो इहो ॾींहुं असां सुभाणे इंशा अल्लाह अॼु खां वठी शुरू थी वई आहे आचर खां छंछर खां वठी वई जिथे किथे टोपियूं जुवान हयूं था वठनि टोपी त हर महीने हर साल 12 महीना सिंधी जी गैरत आहे सिंधी माण्हू पायो वठंदा आहिनि। पर हीउ जेको ॼाणो आहे सुभाणे को आचर जो त नंढे नंढे बचे खे बि पातल हूंदी त वॾे खे पातल हूंदी त पोड़े खे बि पातल हूंदी त मुंहिंजी भेण मुंहिंजी माउ मुंहिंजियूं अॼूं सिंध जूं अजरक पाईंदियूं इंशा अल्लाह दुनिया जा मुल्क असांखे ॾिसंदा त असां सिंधी माण्हू आहियूं ऐं सिंध हिकु मुल्क आहे सदियुनि सालनि खां वठी रहियो आहे ऐं सिंध जी गैरत टोपी अजरक आहे इहा मल्हाए वेंदी ऐं क़ौमी गीतनि सां मल्हाए वेंदी। जेॾां केॾो रेलियूं ऐं मुज़ारा निकिरंदा जेॾो केॾो निकिरंदियूं शहर सॼो गॾु थींदो हर तालका हर ज़िला हर यूसूं सभु को पंहिंजे यूसुनि मां निकिरी गुंजनि जे नारनि सां शर्मनि जे गीतनि सां टोपियूं ऐं पतकनि सां सिंगारे पाण खे निकिरंदासीं। पोइ छा बि थी वञे पर दुनिया जे मुल्कनि खे ॾसींदासीं हीअ असांजी इज़त ही गैरत आहे। सखापती ॾींहुं सिंध गवर्नमेंट मल्हायो आहे ऐं इंशा अल्लाह मल्हायो वेंदो जेसिताईं हयाती रहंदी तेसिताईं मल्हाईंदा रहंदासीं। जीअं सिंध जीअं लतीफ़।